नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे फैज़गंज में ख़बर ॾींदा हलूं त फैज़गंज लगकोट लालू थाणे जे हद में वधंदड़ बदअमनी ऐं दुकान मां चोरी थियल सामान वापसि न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज मुज़ाहिरो, पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो फैज़गंज में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद चांग पंहिंजी रिपोर्ट में। फैज़गंज लगकोट लालू थाणे जी हद में वधंदड़ बदअमनी, दुकान मां चोरी थियल सामान वापसि न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज मुज़ाहिरो, पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। ख़बर मूजिबि कोट लालू थाणे जे हद में वधंदड़ बदअमनी ऐं लूठी स्टाफ तां एजाज शहर जे दुकान मां थियल चोरी वापसि न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि कोट लालू पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदे एजाज अली, परवेज़ अली, ज़ुल्फ़िकार अली, जावेद शर ऐं ॿियनि चयो त कोट लालू थाणे जी हद में बदअमनी वधी वई आहे। पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। इन्हनि चयो त असांजे दुकान मां 1 महीनो अॻु लखें रुपयनि जी चोरी थी हुई, पर 1 महीनो गुज़रण बावजूदि बि वापसि न थी सघी आहे ऐं पुलिस कख भञी ॿीड़ो न कयो आहे। इन्हनि चयो त असां कोट लालू थाणे ते चोरनि ख़िलाफ़ एनसी दाख़िल कराई हुई, पर पुलिस अञा ताईं चोरनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हिननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां मुतालबो कयो त चोरी थियल सामान वापसि कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट शाहिद चांग, अवामी न्यूज़, फैज़गंज। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।